पाक फौज ते हमलन में सिविलियन मुलविस आहिनि। हर ईंदड़ ॾींहुं पाक फौज जा जवान शहीद थी रहिया आहिनि। अदालती फ़ैसिले जी मौजूदगी में फौज जे शहीदनि खे इंसाफ़ कीअं मिलंदो? जस्टिस हसन अज़हर रिज़वी जा सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच में फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस हसन अज़हर रिज़वी चयो त दहशतगर्दी तोड़ अदालतुनि में केस हलाया वञनि त शाहिदियूं किथां ईंदियूं? हिन वक़्तु मुल्क दहशतगर्दी जो शिकार आहे। अदालत इंट्रा कोर्ट अपीलुनि जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी जो पाक फ़िज़ाइया जे नेशनल एरोस्पेस साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क जो दौरो। पाक फ़िज़ाइया जो सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू भी उन मौके ते मौजूद हो। सदर आसिफ अली ज़रदारी के पाक बाबत तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग में चए पियो त साइंस एंड टेक्नोलॉजी पाक फ़िज़ाइया जी तरक्की जे सफ़र में अहम संग मील आहे। साइंस एंड टेक्नोलॉजी पाक इल्म ऐं टेक्नोलॉजी ते ॿधल मईशत जो बुनियाद बणजण लाइ तैयार आहे। सदर पारां नेशनल एरोस्पेस साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क में जदीद तकनीकी माहौलियाती निज़ाम जी वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीन जे सफ़ीर जियान ज़ेडोंग जी मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि विच में इक़्तिसादी ऐं सिक्योरिटी सहकार बाबति ख़्यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म सफ़ीर जियान ज़ेडोंग खे चीन जे नए साल जूं वाधायूं ॾिनियूं। शहबाज शरीफ चयो त उमेद आहे त हीअ नओं साल पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती जी रोशनी खे वधीक सगारो कंदो ऐं ॿिन्ही मुल्कनि जे अवाम लाइ ख़ुशहाली आणींदो। चीनी सफ़ीर ख़ुशी जे मौक़े ते नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार करण ते वज़ीर आज़म ऐं पाकिस्तानी अवाम जा थोरा मञिया। चीनी सदर जो बेल्ट एंड रोड जो मंसूबो मिसाली करार सीपेक फेज़ 1 मुकम्मल थियो। हाणे फेज़ 2 ते कम शुरू आहे। पाक चीन दोस्ती ॾींहों ॾींहुं मज़बूत थींदी पई वञे। पाक चीन दोस्ती समूरी दुनिया में हिकु मिसाल आहे। पाक चीन दोस्ती हिमालय खां ऊची अरबी समुंड खां घेरी आहे। कंहिं हिकु मुल्क ते ॾुखिया ॾींहं आया त ॿियो उन सां गॾु बीठो। वफ़ाक़ी वज़ीर अतातार जो चीन जे नए कमरी साल जी तक़रीब खे ख़िताब। पायदार तरक्की लाइ ग्रीन फाइनेंसिंग ते ध्यान ॾियण जी ज़रूरत। ज़राअत मईशत ऐं करंगी जी हॾी जी हैसियत रखे थी। ज़रई शोबो कुदरती आफ़तुनि में सख़्तु मुतासिर थियो आहे। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद जो मुल्तान में एग्रीकल्चरल क्रेडिट एडवाइज़री कमेटी खे ख़िताब। चवे थो एक्सपोर्ट में ऐं ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ जे हवाले सां ज़रई शोबो घणी अहमियत रखे थो। GDP ग्रोथ में ज़राअत जो अहम हिसो आहे। ज़रई शोबे जे मसइलनि जो हल तरजीह आहे। पाकिस्तानी स्टॉक मार्केट में लाॻीतो तेज़ी जो लाड़ो जारी। 100 इंडेक्स में 1600 खां वधीक पॉइंट्स जी पात। ट्रेंडिंग दौरान इंडेक्स 1,15,000 पॉइंट्स ते पहुची वई। सिंध जे तवानाई तरक्की ऐं रिथाबंदी वारे वज़ीर नासिर हुसैन शाह सां जर्मन वफ़द जी मुलाक़ात। तवानाई जे शोबे में सीड़पकारी जे मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। नासिर शाह चयो त सिंध शमसी ऐं हवाई तवानाई जे वसीलनि सां मालामाल आहे ऐं सीड़पकारी लाइ सुनहरी मौक़िया मौजूद आहिनि। सिंध सरकार तवानाई जे शोबे में सीड़पकारनि खे मुकमल मदद ऐं सहकार फ़राहम करे रही आहे। कश्मीर पुलिस एडवेंचर्स जो कच्चे में ॾोहारनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन। 3 ॾोहारी मार्ची विया। पुलिस मौसर मार्ची बिलनि में ॿधियल शहर मोबेन शहर ऐं मिथुर शहर शामिल आहिनि। बख़्त अली शहर ज़ख़्मी थी पियो। ओबाड़ो पुलिस पारां मुबैना मुक़ाबले बैदि मुग़वी खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि ॾोहारी मुग़वी खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। पंजाब वासी मुग़वी मोहम्मद शोएब कुरैशी 2 महीना अॻु अगवा थियो हो।
ऐं वॉशिंगटन में जासाजे जी जांच में अगभिराई पोटोमेक दरिया में एक ब्लैक बॉक्स मिली पियो। पढ़ी मीडिया मौसर ब्लैक बॉक्स जांच या हेलीकॉप्टर जो आहे उन जी निशानदाही नाहे थी सघी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो हादसे की मुकम्मल जांच जो ऐलान। संदसि हमराहित हादसे जा ज़िम्मेवार जो बाइडन ऐं डेमोक्रेट्स आहिनि। एयर ट्रैफिक कंट्रोल में बेहतर सलाहियतनि वारनि माण्हुनि बदिरां मामूली सानत रखंदड़ माण्हुनि खे भर्ती कयो वियो।